नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। क़ाबिल एहतराम मुंहिंजा इस्लामी भाइरो ऐं इस्लामी भेनरूं, कल गुज़श्ता असां अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात ऐं सिफ़ात सां मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं मुकमल कयूं हुयूं। हाणे ज़रूरत हुई अल्लाह रब्बुल आलमीन जे सिफ़ात जे मुतालिक़ उन खां अॻु इहा शइ बि ज़हन में रहे त अंबिया अलैहिमुस्सलाम जेका बि तालीम खणी आया आहिनि उन तालीम में सभ खां अव्वल ऐं अहम तौहीद आहे ऐं तौहीद जे मुक़ाबले में सभ खां कबी ज़लील शइ शिरक आहे। क़ुरान करीम में बि अल्लाह रब्बुल आलमीन जा बजा तौहीद जो ज़िक्र फ़रमायो आहे ऐं शिरक जी मज़म्मत फ़रमाई आहे। जेके हज़रात क़ुरान करीम जी तिलावत बामाना कनि था उन्हनि खां इहा ॻाल्हि मख़फ़ी कान्हे ऐं असुलु शइ इहा आहे, अगरि तौहीद थी वञे, अक़ीदो तौहीद वारो थी वञे त बाक़ी जेके बि अहकाम आहिनि उन्हनि खे अपनाइणु, उन्हनि ते अमल करणु सफ़ा आसान थियो थो वञे। पर जे इन अक़ीदे तौहीद में गड़बड़ आहे त पोइ बाक़ी शयूं जेके आहिनि से बि कमज़ोर थियो थी वञनि। इन करे अॼु मूं सूरत इख़लास पढ़ी जंहिंजो मक़सदु आहे, पुछियो वियो त ॿुधायो त अल्लाह कहिड़ो आहे, कीअं आहे? त अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो, अवां हिननि खे चओ क़ुल हुवल्लाहु अहद, अल्लाह हिकु आहे, यानी उन में कसरत कान्हे, तअद्दुद कोन्हे, ॿ हुजणु टे हुजणु कोन्हे। इन्हनि सभिनी शयुनि खां अल्लाह पाक आहे, वाहिद आहे, अहद आहे। इन सां मजूसनि जो रद्द थी वियो जेके ॿिनि ख़ुदानि जा क़ाइल आहिनि, यज़दान ऐं अहरमन जा। इन सां रद्द थी वियो हिंदुनि जो जेके 33 करोड़ देवताउनि खे अल्लाह जी ख़ुदाईअ में शरीक सम्झनि था, त जॾहिं आई हिकु त पोइ ॿ छो या इन खां वधीक छो। अल्लाहु समद, अल्लाह बेनियाज़ आहे। इन जी हिकिड़ी माना इहा आहे त हाजतुनि में सभई उन जा मुहताज आहिनि, हू कंहिंजो बि मुहताज कोन्हे। हर शइ फ़ना थी वेंदी, हुनखे बक़ा आहे ऐं हू खाइण पीअण जी ज़रूरत नथो रखे। इहे सभु शयूं हुन में अचनि थियूं। अल्लाह बेनियाज़ आहे। उन सां रद्द थी वियो उन्हनि जो जेके सम्झनि था त अल्लाह सां कंहिंखे मुस्तक़िल बिज़ात था सम्झनि, कंहिं ख़ासि शइ में। त अल्लाह फ़रमायो त को बि ॿियो मुस्तक़िल कोन्हे, बसि अल्लाह आहे, अल्लाह बेनियाज़ आहे। आर्या जो रद्द थी वियो जेके चवनि था त ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो मादा ऐं रूह। अल्लाह हिकु आहे पर उहो मादा ऐं रूह जो मुहताज आहे, जॾहिं त मादा ऐं रूह अल्लाह जो मुहताज कोन्हे। अल्लाहु समद फ़रमाए ॿुधाए वियो त इहा बकवास था कनि। सभु शयूं उन जूं मुहताज आहिनि, अल्लाह कंहिंजो मुहताज कोन्हे। लम यलिद, हुन कंहिंखे कोन ॼणियो आहे,
उन्हनि जो रद्द थी वियो जेके चवनि था हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे अलियाज़ बिल्लाह, या हज़रत उज़ैर खे चवनि था अल्लाह जो पुटु आहे, या फ़रिश्तनि खे चवनि था अल्लाह जूं नियाणियूं आहिनि। लम यलिद फरमाए अल्लाह फरमायो त अल्लाह कंहिंखे बि कोन्हे ॼणियो। वलम यूलद ऐं अल्लाह खे बि कोन्हे ॼणियो वियो, जंहिंमां ॿुधायो वियो त अल्लाह ॼणियल नथो थिए। ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पैदा कयो, उहे बि पैदा थिया पंहिंजे माउ जे पेटां, हज़रत मरियम जे पेट मां पैदा थिया, त उहे वरी कीअं ख़ुदा था थी सघनि? उहे त पैदा थियल थिया। त इन तरीक़े सां तमामु जेके फ़िरक़े बातिल आहिनि उन्हनि जो इन में रद्द अची वियो। ॿुधायो वियो त अल्लाह बेनियाज़ आहे, केर बि इन हैसियत जो नथो थी सघे। माज़ीअ में एतिरी गुमराही रही आहे जो केतिरा सारा माण्हू अल्लाह सां शरीक था बनाइनि, जीअं चवनि था अल्लाह मुश्किल कुशा आहे त चवनि था ॿियो बि मुश्किल कुशा आहे, ॿियो बि कारसाज़ आहे, हाजत रवा आहे। हालांकि अल्लाह ताला हिन सूरत मुक़द्दसा में उन्हनि सभिनी जी जो रद्द करे छॾियो। यहूदनि जे किताब में इसी ताईं बि लिखियलु आहे अलियाज़ बिल्लाह त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम ऐं अल्लाह ताला पाण में मल विढ़िया, जंहिंमें याक़ूब अलैहिस्सलाम अल्लाह ताला खे किराए वियो। इहा केॾी सख़्तु गुस्ताखी आहे, केॾी बेअदबी आहे। इहा सभु छाजे करे आहे? शिरक जे करे आहे। अहिड़े क़िस्म जा नज़रियात बाज़े जाहिल मुसलमान हज़रत पीराने पीर शेख अब्दुल क़ादिर जीलानी क़ुद्दस सिरू जे मुतालिक़ बि रखंदा आहिनि। इहा सभु जहालत आहे। क़ुरान करीम इन्हनि सभिनी बातिल नज़रियनि जी जो रद्द कयो ऐं शिरक जी मज़म्मत कई। ॿिए हिकिड़े हंधि आहे अल्लाह फरमायो या अय्युहन्नास ज़ुरिब मसलुन फस्तमिऊ लह इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह लन यख़्लुक़ून ज़ुबाबन वलव इज्तमऊ लह व इन यसलुबहुमुज़्ज़ुबाबु शैअन ला यस्तनक़िज़ूहु मिन्हु ज़अफ़त तालिब वल मतलूब। हिननि खे हिकिड़ो मिसाल ॿुधायो, जिन खे ई पुकारीनि था अल्लाह खां सिवा, अल्लाह खे छॾे केर बि हुजनि, पोइ उन में अंबिया, औलिया, अतक़िया, फ़रिश्ता, अहले बैत, बुज़ुर्गान दीन सभु अची विया। हिकिड़ो मिसाल अल्लाह तो फ़रमाए फ़स्तमिऊ लहू, कन खोले उनखे ॿुधो। त ही जिन खे पूॼीनि था ज़ुरिब मसलुन फ़स्तमिऊ लह इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, जिन खे तव्हां अल्लाह खां सिवा, मिन दूनिल्लाह यानी अल्लाह खां सिवा पुकारियो था, उहे सभु अगरि गॾिजी वञनि लन युख़्लक़ू ज़ुबाबन वलव इज्तमऊ लह, उहे सभु जा सभु चाहे लखें हुजनि हज़ारे हुजनि, उहे सभु गॾु थी हिकिड़ी मख जेका कमज़ोर तरीन मख़लूक आहे, कमज़ोर ऐं ज़ईफ़ तरीन मख़लूक आहे, उन खे पैदा नथा करे सघनि। न ई कंहिं दावा कई आहे असीं मख खे पैदा करे सघूं था। लन युख़्लक़ू ज़ुबाबन वलव इज्तमऊ लह, पोइ बल्कि अॻियां इहा ई मख अगरि हिननि जे ख़ुदाअनि ते जेका मिठाई रखियल आहे उते ई का शइ खणे, व इन यसलुबहुमुज़्ज़ुबाबु शैअन ला यस्तनक़िज़ू, उते ई मख खणे त उहे महबूद उते ई उन खां खसे नथा सघनि। ज़अफ़त तालिब मतलूब वल मतलूब, जेको तालिब आहे सो बि इंतिहाई बेवकूफ़ आहे जो अल्लाह खे छॾे ॿियनि खे पुकारे थो, ऐं मतलूब त हुअं ई इंतिहाई कमज़ोर आहे। पोइ जेको आसमानो ज़मीन जो ख़ालिक़ आहे उन जी कुर्सीअ ते ई ग़ैर खे कीअं था विहारीनि, कीअं था ग़ैरनि खे हाजत रवा, मुश्किल कुशा, कारसाज़ चवनि।
अल्लाह ताला एॾो अज़ीम शान ज़बरदस्त मिसाल ॾिनो आहे, बशर्ते अक़ुलु हुजे त पोइ अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खे हाजत रवा, मुश्किल कुशा, कारसाज़ कंहिं बि एतबार सां चवण दुरुस्त कोन्हे। ॿी हंधि अल्लाह ताला सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मुतालिक़ फ़रमायो, उन्हनि खे ख़िताब करे, लइन अशरकत लयहबतन्न अमलुक वलतकूनन्न मिनल ख़ासिरीन। सुणा, अगरि अवां बि शिरक करियो, हालांकि पाण शिरक खां पाक आहिनि, अल्लाह जा महबूब आहिनि, लेकिन मख़लूक खे सम्झाइण जो मक़सदु आहे त अगरि अवां बि शिरक करियो, लयहबतन्न अमलुक, त अवां जा अमल बि झटि थी वञनि, वलतकूनन्न मिनल ख़ासिरीन। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अमल पूरी उम्मत जे अमाल जे मुक़ाबले में हिकिड़ो अमल बि भारी आहे। लेकिन अल्लाह फ़रमायो त शिरक अहिड़ी ख़राबु शइ आहे, एतिरी घटिया शइ आहे, एतिरी किरियल शइ आहे, लतकूनन्न मिनल ख़ासिरीन, त अवां बि ख़सारे में थी वञो। ॿिए हंधि अल्लाह ताला फ़रमायो, इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिह। अल्लाह बख़्श करे थो, अल्लाह ताला शिरक खां सवाइ हर शइ खे बख़्श करे थो। ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। मालूम थियो त शिरक एतिरी ख़राबु शइ आहे। इन के कंहिं शाइर चयो त ख़ुदा ने ख़ुदि फ़रमाया है क़ुरान के अंदर, खुदा ने खुद फरमाया है कुरान के अंदर, मेरे मोहताज हैं पीरो पैगंबर, मेरे मोहताज हैं पीरो पैगंबर। वो क्या है जो नहीं होता खुदा से, वो क्या है जो नहीं होता खुदा से, जिसे तू पुकारता है गैर खुदा से, जिसे तू पुकारता है गैर खुदा से। शिरक एॾी ख़राबु शइ आहे ऐं अक़ीदे तौहीद एतिरो अहम आहे। अल्लाह ताला असांखे अक़ीदे तौहीद खे सही तरह सम्झण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन ते कार बंद बि फ़रमाए ऐं हर क़िस्म जे शिरक नंढो हुजे वॾो हुजे उन खां असांखे महफ़ूज़ फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।